जवानी जो कदर क्यों वक्त जो कदर क्यों शहीदन मारन जा मुसलमानों अबे अम्मा जो भी कदर कर अबो अम्मा हिक दफो मिलंदई अमीर बख्श का पुछ बाबो फौत थियो वरी न आयो मुझी अम्मा दुनिया छड़े वई अबो दुनिया छड़े वयो हजारे मार चौन बाबा नरो मुझा बच्चा मां मड़ाया पर अमल त अमड़ा अमल जेड़ो प्यारो केरो दे तजे करे अबे अम्मा जो कदर कजो एक दफो मिला तव वरी न मिलंदो वक्त जो कदर कजो एक दफो मिलो तव वरी न मिलंदो अल्लाह जवानी जो कदर कयो एक दफो मिले वरी न मिलंदो हयाती जो कदर कयो एक दफो मिले मरणा का पहुंचोंदा रब्बाना अखरज रब्बना अखरिजना नअमल सालिहा ओ मुझे मौला सा के मोटा है वापस असा अमल साले करीना से आने रब चौंदो अवला पुनो मेरो काम अरे माता के उबिर ननी सही ननी हुए ननी मां बोहाने की मोटाया उम्र जो कदर करो जिंदगी जो कदर करो जवानी जो कदर करो अल्लाह जो घर तई नेमत तई पारे में मस्जिद तई मस्जिद जो कदर कर आसान थी वने हलियो अल्लाह के नेमत जो कदर न कंदो रब नेमत खसीदो ओ मक्के वारन के मोहम्मद मुस्तफा जेड़ी नेमत मिली सदको वनास मदीने वारो साईं मक्के में जाओ बचपन मक्के में जवानी मक्के में 40 साल जिंदगी जा मक्के में गुजरी मक्के वारन कदर न कयो मुझे साईं के आए तलवारा खड़ी करे कत्ल दे लाया हुजूर के मारन दे लो रब फरमा मुझे जानी दुश्मन थी वही मक्को छड़े हाने तुझो कदर न था कन हाने मदीने वञो अल्लाह शहीदन मार वारो मक्के वारन हुजूर जो कदर न कयो अल्लाह मक्के वारन का मोहम्मद खसे क्या बताए अल्लाह मदीने वारन के दई छड़ो आई मदीने वारन कदर मदीने वारन की मोहब्बत मदीने साजन मक्को छड़े हजरत अबू बकर सिद्दीक सैदा गद अम्मा आशा दी चवे नबी से मुझे गोद में सुता पिया मैं ये मथे बिठो सजो आसमान सतारा चमके चम साईं सोना घोर वञा जितरा आसमान में सितारा एतिरियूं कहजूं ने क्यों आहिन पानवर में आओ आशा जितना आसमान में सितारा न मुझे उम्र जो एडियूं ने क्यों मथे अम्मा दी से बाबू बाबू बाबे जो करे अदा छोकरा चुप करे ते गालाय न थरिए ते ओन फ्री अचो या इते बंद कर चुप करे पियो अकुल सको कुरान जो आयता हेलो नाए गुनाह थी नो चईसे मुझो बाबो कलमो पढ़े त मार मिले सजो माल तांज मथा घोरी वतन छड़े कुलन ते खड़ी मुझे बाबे ता के गार ते पहुंचायो हे सजे आसमान में सितारा इंच भी ज़ाहिर ना है एडियो जो उमर जो ने क्यों तो अबू हा मुझे बाबो सही करियो बाण फरमायो रानी आशा तकर न कर पाण फरमायो आशा उमर जे सजी जिंदगी जो ने क्यों हिकड़े पासे तुझे बाबे अबू बकर सिद्दीक जे खार वारी रात वारी ने की हिकड़े पासे सुभान अल्लाह न था चो हां एक गाल ट्रेन रात न का बाद में साईं फरम अबू बकर हेलो नबी साईं मतो इनाम रखेलो इनाम देखो नबी ने जे पकड़े अजे 100 संग माता पूजल रात जे बकरे में जबल जा पंज भूख थी 11 में ट्रेनिंग होया त अबू बकर सिद्दीक जी घरवाली मानी पचाए मोकली दी मथी न्याणी खणी अबू बकर सजो खानदान नबी साईं जी खिदमत
हलंदे हलंदे जबल जा पंध हुजूर फरमाया अबू बकर भुख ॾाढी लगी है साईं परे का झोपड़ी भी नजर अची पान फरमायो पुछे गुमानिया जो टुकड़ो मिले हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला नो सॾु कयो ओ घर वारो असी मुसाफिरों गुमानिया जो कपड़ो मिली वेंदो असरा कुराड़ी निकरी आई उम्मे महबूब चवे थी अबा मां घोर वञाव अबा मानी दकाने हजरत अबू बकर चयो अम्मा खीर जी लप हुजे चई अबा मुंहिंजो मुड़स बकियूं चाण वियो शाम जो मोटंदो थोड़ा खीर ॾुई प्यारींदी अल्लाह अल्लाह सदको वञास मदीने जे मीर जी नज़र पइजी वई बकरी बधी बीठी हुजूर फरमायो अम्मा या बकरी जो बीठी कुरानी चवे थी साईं टियों ॾींहुं न मानी न घाह न पानी मुंहिंजी बुखी खीर जो नाम निशानी कोने हुजूर फरमायो अम्मा तू मोकल दे त मां खीर ॾोहास जेसि इजाज़त रहमत वारो नबी आयो अम्मा ताओ खणी कुरानी नंढड़ो ताओ खणी हुजूर फरमाया ना ना मां वॾो ताओ खणी अल्लाह अल्लाह थोड़ो वॾड़ो खणी साईं फरमाया वॾो खणी कुरानी खिली चवे थी सोना मां छा गोर वञा कुर्बान वञा बकरी मुंहिंजी खीर नाम का कोने पर तुझे आर्डर ते खयूं थी अचां हुजूर फरमायो अम्मा वॾो तां खणी आज बकरी मां खीर ॾोहिबो बकरी भी नबी साईं खे सुञाणे भई सदको वञास मुंहिंजो मिठो मोहम्मद बकरे जो भी नबी बकरी भी ॼणु ईअं चवंदी हुजे अल्लाह इहो तुंहिंजो सोनो रहमत वारो हथरो फेरे त मुंहिंजी बीमारी दूर थी वञे रहमत वारो नबी जंहिंजी रहमत जो बयान कुरान में शहीदन मारन वारो सुभान अल्लाह चओ त मां रहमत वारी आयत पढ़ा कुरान मां फरमाईंदा वमा अरसलनाका इल्ला रहमतन लिल आलमीन जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां कॾो मदीने हलंदो रहमत वारा नबी आया सदको घोर वञ तुझे नाले मुबारक सब तो सल्ली अला मुहम्मद साईं ने हथड़ो फेरियो बकरी जी बीमारी अलाए काॾे हली वई थण सॼा खीर सां भरजी साईं जन ॿिया ॾोहंदा ॾोहंदा सॼे घर जा थाऊं भरजी विया पाण फरमाए अमड़ पाण भी खाओ असांखे भी ॾे साईं जन अॻिते हलिया शाम जे टाइम ते अबू मोहम्मद जो घर आयो खीर जो ॾिठई ज़ाल खे चई अल्लाह जी बानी हे भला काॾो आयो खीर चई न बकरी न थी चरी थी अल्लाह जो कसम आज तुंहिंजे दर ते अहिड़ो महिमान आयो सुभान अल्लाह ॾाढो सुहिणो अबू मोहम्मद पुराणी भी ॿुधाए ॾाढो सुहिणो ॾाढो हले पियो त ककर छा पिया कनि घुमे पियो त ज़मीन तॾे वांगुरु वेड़ बि मोहम्मद जे कदमनि जे हेठां ईंदी वण झुकी सलाम कंदा हुआ असांजो नबी सदको वञासीं निशान वारो नबी आहे निशान बहीरा नाले राहिब मके ऐं शाम वारे रस्ते ते वापारी रींदस 500 साल गुज़री वियसि इबादत कंदे 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 500 साल गुज़री विया रोज़ निकिरी करे सुबुह शाम काफ़िला ईंदा ॾिसी वरी हलियो वञे ॻाल्हाईंदो कंहिंसां न हो इबादत कंदो हो हिकिड़े ॾींहं जो निकितो हीअं जो ॾिठई परे खां काफ़िलो थो अचे भॼंदो वियो डोड़ंदो वियो तौरात
जो वडो आलिम हो वनी उन्हनि खे चई यार मेहरबानी कयो अॻिते न वञो अॻ में मुंहिंजी दावत खाई करे पोइ वञो ठीक आ अचो मां मानी तयार तो कराया अव दावत खाई करे पोइ वञजो जॾहिं दावत ताम तयार थियो ख्वाजा अबू तालिब सां गॾु मुंहिंजो मिठो मोहम्मद सदको वञाए सल्ले अला मोहम्मद हुयो शान 70 सालनि जो हुयो ख्वाजा अबू तालिब वापार ते वठियो वियो वञे शाम मुल्क ॾे चई पुट असांजी राग़िब दावत कई तूं सामान दे असां मानी खाई मोटींदा अचूं ओ मोहम्मद तुंहिंजे लाइ बि मानी खणी ईंदासीं आओ बाब अल्लाह अल्लाह कीअं जो वयो उते जो बोत राग़िब आयो निकिरी हीअं ॾिठई चई सभु आया हो चई हीअं ॾिसी करे चए थो ना ना हिकिड़ो शहज़ादो खुटल चई ख्वाजा अबू तालिब चयसि मुंहिंजो पुट हिन सॼे काफ़िले मां नंढी में नंढी उमिरि वारो सामान ते विहारे आयो आयसि ख्वाजा अबू तालिब खे ओ बहीरा वॾो राग़िब हो उन चयो जेसी ताईं उहो सुहिणो न ईंदो मानी कंहिंखे न खाराईंदमि सॼी दावत मां उन सुहिणे जे करे कई तमाम सोने के राय आया सामान ते जेसिताईं सोनो न ईंदो मानी कोन मिलंदव भॼंदा विया मिठे मोहम्मद रबी सदको वञा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उथी नबी सही नंढड़ो आयो मानी खाधो मानी खाई जॾहिं वेठा त बहीरा आलिम तौरात पुछई हे कंहिंजो पुट आहे ख्वाजा अबू तालिब चयसि मुंहिंजो त बहीरा चयो न तुंहिंजो पुट न आहे हिन जो हिन वक़्तु दुनिया में अबो न हुजणु घुरिजे हिन जो बाले जो पीउ न हुजणु घुरिजे अम्मा बि न तुंहिंजो नालो अबू तालिब पर हिन जे बाबे जो नालो अब्दुल्ला हुजणु घुरिजे हिन जी अमर जो नालो आमना जी हा ख्वाजा अबू तालिब जो सच जो बाबू फक्त हिन जी अमर भी कर पर मुझे भाटियो चवेस दो न वञ हिन के न उठ तीन चही जे गोड़ से तो निशान वारो नबी थई ओ तौरात में निशानियों पढ़ियो तम 500 साल गुजरी रस्ते ते वेठो आया रस्ते ते वेठो आया अलाए केतरा काफिला वया गुजर करे अज जो तवा जे काफिले के ॾिठुम मां तौरात जो आलिम आहिनि सोने जो निशानियूं असांजे तौरात में लिखियूं पयूं थई नथो चए वरियां तो सुभान अल्लाह लिखी बिनी कुल मुबारक जे विच ते अबू तालिब ने लिखल ठप्पो लगलो जंहिंते लिखियलो मुहम्मद रसूलुल्लाह या गाल तौरात में लिखल इन कुरान भी बुधायो असा जो नबी निशान वारो नबी कुरान दो चवे ईसा नबी अभी द बिशारत नी इंजील में भी लिखल लगी या गाल काते लिखल अब्दुल जब्बार तो के की खबर पई तौरात में लिखल इंजील में लिखल अल्लाह अल्लाह कुरान में लिखल ईसा नबी पांचे कौम के बिशारत नी छापो चवे या गाल लिखल कुरान में ॾाढा सुभान अल्लाह चओ त मां कुरान पढ़ा फरमाया व इज़ क़ाल ईसा इब्न मरियम या बनी इस्राईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम
मुसद्दिक़न लिमा बैन यदैय मिन अत-तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। और बीजाते अल्लज़ीना यत्तबिऊन अर्रसूल अन्नबिय्यल उम्मी अल्लज़ी यजिदूनहु मकतूबन इंदहुम फित-तौरात वल इंजील। आदत चौदह ईसा नबी जो तो मुखा बाजे को रसूल माता के बिशान मुखा बाजे को रसूल इंदो जंजो नालो अहमद हुदो सदको वजह से मोहम्मद करीम जो जमीन ते नालो मोहम्मद हो आसमान ते नालो अहमद। गारा बोलो जी अबू तालिब की थी इन सोने की हेदी न वठी वञ ओ शाम मुल्क जा मानू इनके सुञाणी दई इन जा दुश्मन थई मोहम्मद के कत्ल कंदा जी तो किए सुञातो जी ता अचो पिया न सामो ता जे काफिले ते शहजादो वेठो मां ये ॾिठो त इन मासूम मोहम्मद जी इन मथे मुबारक वठी आसमान ताईं हिक नूर जी लाट पई हले ऐं अचे पियो त वण बि जोगी पिया सलात व सलाम अलैहि या रसूल अल्लाह। अर्ज़ पियो कयां मदीने जे